दोस्तों, अॼु पाण इंसर्ट मेन्यू जे अंदरि पिक्चर इंसर्ट करे सिखंदासीं। सभ खां पहिरियां इंसर्ट मेन्यू में पिक्चर ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ असांजो डायलॉग बॉक्स खुली ईंदो। असां हिन डायलॉग बॉक्स मां काई बि पिक्चर जिथे असांजी तस्वीर रखियल हूंदी उतां तस्वीर खणंदासीं ऐं इंसर्ट क्लिक ते क्लिक कंदासीं। असांजी तस्वीर अची वई। हिन तस्वीर खे असां हितां कोई बि डिज़ाइनिंग वग़ैरह ॾेई सघूं था। हीअ तव्हां ॾिसो कीअं डिज़ाइनिंग हिते चेंज पई थिए। उनखां पोइ हिन सां पिक्चर खे पिक्चर बॉर्डर ॾेई सघूं था, बॉर्डर जो कलर। पिक्चर इफेक्ट्स वग़ैरह जेके आहिनि उहे हितां सां मुख़्तलिफ़ इफेक्ट्स ॾेई सघूं था। हिन पिक्चर खे जेकॾहिं असांखे क्रॉप वग़ैरह करिणो आहे त हितां असां हिन पिक्चर क्रॉप करे सघंदा। अचो ॾिसो त मां हिन पिक्चर खे क्रॉप पियो कयां। हीअ पिक्चर असांजी क्रॉप पई थिए। दोस्तों, हिन खां मां स्किप बटन दबायो त ॾिसो असांजी पिक्चर क्रॉप थी वई। इन खां पोइ पिक्चर जी साइज़ घटि वधि करणी हुजे त हितां असां साइज़ पिक्चर जी घटि वधि करे सघूं था। दोस्तों, अॼु तव्हां कुझु पिक्चर जे बारे में सिखियो। उमेद आहे त तव्हां हिन वीडियो मां कुझु ज़रूरु इल्मु हासिलु कयो हूंदो ऐं अॻिते असांजा वीडियोज़